हुसैन फारमता वरी हजरत सैयद सनाउल्लाह साजिद। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नारा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। दुरूद शरीफ बुलंद आवाज। सलातो सलाम अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह। सलातो सलाम अलैका या सय्यदी या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मौलाया सल्ले व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। या रब्बि बिल मुस्तफ़ा बल्लिग़ मक़ासिदना वग़फ़िर लना मा मज़ा या वासिअल करमी। कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं, ये जहां चीज है क्या लोह कलम तेरे हैं। अल्लाह अल्लाह किए जाने से अल्लाह नहीं मिलता, यही अल्लाह वाले हैं जो अल्लाह से मिला देते हैं। जब तक बिके न थे कोई पूछता न था, जब तक बिके न थे कोई पूछता न था। हमें मुर्शिद हुसैन ने खरीद कर अनमोल कर दिया। मेहर तुझी साण मोला आ मिलो रहबर हुसैन। करम पंहिंजो जो कयो आ जोड़ी नहीं गो हर हुसैन। वाह जो मुर्शिद मिलायो तो दिली दिलबर हुसैन। दीद दिलबर में हुजे ऐं प्यार सऊं हर हर मुर्शिद हुसैन।
सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मौज़े सामीनो हज़रात, प्यारी नूरानी रूहानी जमात अज जुम्मतुल मुबारक जो बाबरकत ॾींहुं आहे ऐं ख़ास अल्लाह करीम जे रहमत जे नुज़ूल जो वक़्तु हली रहियो आहे। सो अल्लाह ताला जा करोड़ा एहसान जे नफ्स ऐं शैतान जे मकरो फ़रेब खां बचाए हिन जुमे जी महफ़िल में घुराए ही वक़्तु नसीब फरमायो आहे। प्यारी जमात अज मां तव्हां जे साम्हूं जेका आयत खुतबे में तिलावत कई आहे, हिन आयत में अल्लाह ताला पंहिंजे दोस्तनि यानी अल्लाह वारनि जो शान बयान कयो आहे। असां वॾा खुश नसीब आहियूं जो असांजी निस्बत हिक अल्लाह जे दोस्त कामिल पीर अकमल महबूब मुर्शिदन करीमन सां आहे। जंहिंजे पाक चेहरे मुबारक जी तव्हां ज़ियारत करे पंहिंजी दिल खे नूरे इरफान सां रोशन करे रहिया आहियो। अॼु दिल जे थांव खे सिधो रखणु तुंहिंजो कमु आहे त हिन खे अल्लाह ऐं उन जे रसूल जी मुहबत सां भरणु असांजे महबूब मुर्शिदन करीमन जो कमु आहे। महबूब मुर्शिदन करीमन जी निगाहे करम सां लखा बेदीन दीनदार थिया। महबूब मुर्शिदन करीमन जी निगाहे करम सां लखा गुनाहगार नेकोकार थिया। महबूब मुर्शिदन करीमन जी निगाहे करम सां लखा मुर्दा दिलियूं अल्लाह जे ज़िक्र सां आबाद थिया। सुभान अल्लाह। ही अल्लाह जा वली एॾे त वॾे शान वारा आहिनि जंहिंजे लाइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु दफ़े साहबे किरामन सां तज़किरो फरमाईंदे इरशाद फरमायो, क़यामत जे ॾींहुं हिकु अहिड़े त नूरानी चेहरे वारा शख़्स ईंदा जिन जे चेहरे खे ॾिसी ॿिया बीठल माण्हू चवंदा शाही नबी आहिनि या सिद्दीक़ आहिनि या शहीद आहिनि। अल्लाह ताला फरमाइंदो न ही नबी आहिनि न ही सिद्दीक़ आहिनि न ही शहीद आहिनि बल्कि ही उहे मुंहिंजा दोस्त आहिनि जन दुनिया में माण्हुनि सां मुंहिंजे ख़ातिर मोहब्बत बि कई ऐं मुंहिंजे ख़ातिर दुश्मनी बि कई। सहाबा ने अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां दुनिया में उन अल्लाह जे दोस्त खे कीअं सुञाणियूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो उन्हनि जी हीअ हिकु ख़ास निशानी आहे जॾहिं बि उहा जी नज़र उन्हनि जे चेहरे ते पवंदी त तव्हां खां अज़ ख़ुद ही आवाज़ निकिरंदो अल्लाह 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 अल्लाह। अल्लाह ताला ये खास निशानी असाई तोहांजे पीर कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन में रखी छड़ी आहे। जॾहिं भी जंहिंजी भी नज़र असांजे महबूब मुर्शिदन करीमन जे पाक चेहरे मथां पवंदी आहे त दिल ऐं ज़बान मां इहो ई आवाज़ निकिरंदो अल्लाह 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 अल्लाह। मौज़े सामीनो हज़रात, अल्लाह ताला कुरान मजीद कुरान रशीद में इरशाद फरमाए थो अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। खबरदार बेशक जेके मां अल्लाह जा दोस्त आहिनि न उन्हनि खे कोई खौफ हूंदो आहे न उहे गमगीन थींदा। ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून जे मां तहत तफसीर रूहुल बयान वारो इरशाद फरमाए थो अल खौफ अलल मुतवक्किअ वल हुज़्नु अलल वाक़ि। खौफ थींदो आहे ईंदड़ वाक़े जो ऐं गम थींदो आहे गुज़िरियल वाक़े जो। पर जेके अल्लाह वारा आहिनि न उन्हनि खे गुज़िरियल वाक़े जो ॾुख हूंदो आहे न वरी उन्हनि खे ईंदड़ वाक़े जी का ॻणती हूंदी आहे। अल्लाह पंहिंजे दोस्तनि खां सभु दुख गम दूर करे छॾींदो आहे। प्यारी जमात अल्लाह जो वली कहिड़ो हूंदो आहे।
अल्लाह जो वली उहो हूंदो आहे जेको फराइज़न जो पाबंद हुजे अल्लाह जो वली उहो हूंदो आहे जेको हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नतुनि सां सिंगारियल हुजे अल्लाह जो वली उहो हूंदो आहे जंहिंजी दिल मार्फत वारे नूर सां रोशन हुजे पर उहो अल्लाह वारो जंहिं ते नज़रे करम फरमाए त उन जी दिल खे बि मार्फत वारे नूर सां रोशन करे छॾींदो आहे सुभान अल्लाह इन लाइ हिकु आशिक़ चवे थो निगाहे वली में वो तासीर देखी निगाहे वली में वो तासीर देखी बदलती हज़ारों की तकदीर देखी अॼु जेकॾहिं तव्हांखे वाकई को अल्लाह जो कामिल वली या शरीयत जो पाबंद ॾिसणो आहे या तरीक़त जो साहिब या अल्लाह जे मार्फत वारो कोई कामिल ॾिसणो आहे त उहो अची मुंहिंजे महबूब मुर्शिदन करीमन खे अची ॾिसे सुभान अल्लाह जेके शरीयत तरीक़त ऐं मार्फत जा साहिब आहे बेशक प्यारी जमायत अल्लाह जे दोस्तनि जो त वॾो शान आहे पर जेके अल्लाह वारनि जे पोयां लॻा अल्लाह उन्हनि खे बि शान वारो बणाए छॾींदो आहे बेशक अल्लाह ताला 15 पारे सूरह कहफ में पंहिंजे दोस्तनि वलिन जो ज़िक्र फरमायो जेके हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा उम्मती आहिनि उहे पंहिंजो ईमान बचाइण जे लाइ निकिता हिकु कुतो उन्हनि जे पोयां लॻी पियो ऐं जॾहिं उहे वली गार में विया त कुतो उन्हनि जी चाउट ते वेही रहियो अल्लाह ताला कुरान मजीद में इरशाद फरमाए थो वकल्बुहुम बासितुन ज़िराइहि बिल वसीद ऐं संदन कुतो पंहिंजा पेर विछाए वेठो आहे चाउट ते मालूम थियो त हिकु कुतो जॾहिं अल्लाह जे वलिन जे पोयां लॻो अल्लाह ताला उन जो ज़िक्र कुरान मजीद में करण फरमायो मुफस्सिरन लिखियो आहे जॾहिं क़यामत क़ाइम थींदी त अल्लाह ताला उन कुते खे बलम बाहुरा जी सूरत ॾेई उन खे जन्नत में दाख़िल करण फरमाईंदो ही शान हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे उम्मत जे वलिन जो आहे असां तोहां त उन नबी जा उम्मती आहियूं जेको हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो बि नबी आहे ऐं मुरीद अहिड़े कामिल जा आहियूं जेको हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आल आहे ऐं अलीअ जी औलाद आहे असांखे यकीन कामिल आहे अल्लाह ताला महबूब मुर्शिदन करीमन जे सदके असांखे बि जन्नत में दाख़िल करण फरमाईंदो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे ॾींहुं जॾहिं जन्नती जन्नत जी तरफ़ वञी रहिया हूंदा त हिकु शख़्स जेको जहन्नम जी सिफ़ में बीठल हूंदो हिकु अल्लाह वारे खे जन्नतिन जी सिफ़ में सुञाणे करे उन जी ख़िदमत में हाज़िर थी अर्ज़ कंदो अमा तारिफ़ुनी अनल लज़ी सकैतुका शरबत छा उहा मूंखे नथा सुञाणियो मां उहो आहियां जंहिं उहा खे मर्तबो दुनिया में पाणी पियारियो एड़ी तरह हिकु शख़्स दोज़ख जी सिफ़ मां ईंदो ऐं अल्लाह जे वली खे अर्ज़ कंदो वक़ाल बादहुम अनल लज़ी वहब्तु लक वुदुअन एड़ी तरह हिकु दोज़ख मां चवंदो मां उहो आहियां जंहिं उहा खे हिकु मर्तबो दुनिया में वज़ू करायो जॾहिं ॿई दोज़खी वलीउल्लाह जी दामन खे पकड़े करे अर्ज़ कंदा असां चंद घणियूं दुनिया में उहा जी सोबत ऐं रिफ़ाक़त में गुज़ारियूं हुयूं अॼु असांखे छॾे करे जन्नत में वञी रहिया आहियूं उहो वलीउल्लाह ख़ुदा जी बारगाह में दुआ जा हथ खणंदो ऐं चवंदो फयशफउ लहू फयुदखिलुहुल जन्नत उहो वलीउल्लाह उन दोज़खी जी शफ़ाअत करे उन्हनि खे जन्नत में पाण सां गॾु वठी दुआ कयो त अल्लाह ताला असांजे महबूब मुर्शिदन करीमन खे कामिल सेहत ऐं खिज़री हयाती अता फरमाए संदन जो सायो असां गुनाहगारनि मथां कायम ऐं दाइम फरमाए असांजी निस्बत पंहिंजे पीर कामिल सां मरण घड़ी ताईं कायम ऐं दाइम फरमाए सब चओ आमीन बिजाए सैयदुल मुरसलीन सुभान अल्लाह अल्लाह फ़कीर अली शेर
हुक्म आए फकीर अली शेरला हजरत साईं पीर मिठे रहमतपुर वाले जवान रहमतुल्लाह अलैह जी नात पढ़न थे पीर मिठा से रहमतुल्लाह